हिन टाइम निमाज़ुनि जे अंदरि असरु न आहे, दुआऊं जेको असांजो क़बूल नथियूं थियनि, परेशानियुनि जा मसाइल जेको घणा उभरियल आहिनि। इहा वॾे में वॾी वजह आहे त पेट जे अंदरि हराम आहे। दुआ क़बूल नथी थिए। दुआ कीअं क़बूल थिए? दुआ कीअं क़बूल थिए? तो पेट जे अंदरि जेको व्याज हुजे, इन पेट खे जेको कूड़ जी कमाई सां भरियोसीं, अल्लाह ताला पोइ दुआ जेकी आहे असांजी काॾां क़बूल कंदो? त मुंहिंजा भाइर दोस्तो, ज़िंदगी जेकी आहे मुख़्तसिर ज़िंदगी आहे, हिन ज़िंदगी कंहिं सां वफ़ा न कई आहे। दुनिया जो इहो कानून आहे, जेकॾहिं पीउ जेको आहे पंहिंजी औलाद खे हिलाल रिज़्क़ खाराए थो, इहो इन जो वाज़े दलील आहे, रोशन दलील आहे, इन जी औलाद जेकी आहे यकीन तौर ते इन जी फर्मा बरदार थींदी। ऐं जेकॾहिं कोई शख़्स पंहिंजे जेको आहे औलाद खे हराम खाराए थो, इन औलाद खे जेको आहे भले महलनि जे अंदरि रखे, एसियुनि जे जेको घर में उन्हनि खे रखे, काटन जा उन्हनि खे कपिड़ा पाराए, वाज़े इन ॻाल्हि जो दलील आहे इहा औलाद जेकी आहे यकीन तौर ते नाफ़रमान थींदी। छाजे करे? मुंड खां पीउ बुनियादी इन्हनि जी जेकी रखी आहे हराम जी शइ खां रखी आहे न, त इहो जेको आहे पुटु कॾहिं बि पीउ जो फर्मा बरदार न थींदो। हिन टाइम ज़्यादा तौर जेके नौजवान पंहिंजे पीउ माउ जी नाफ़रमान आहे। इन जो वॾे में वॾो जेको हिकिड़ो मेजर फॉल्ट आहे त औलाद खे हराम थो खायो वञे। वालिदैन पंहिंजी औलाद खे हराम था खाराइनि, इन जे करे जेकी आहे औलाद नाफ़रमान लॻी पई आहे। जंहिं औलाद जे पेट जे अंदरि नंढाप खां वठी करे हराम जी जेकी आहे कमाई पेट में वई आहे, हाणे इहो वॾो थी करे कीअं जेको आहे पंहिंजे पीउ जो जेको फर्मा बरदार थींदो? हिलाल कमाई जो 1000 जेको आहे उहो तव्हां वटि काफ़ी टाइम हली सघे थो, बाक़ी हराम जी कमाई जो 1 करोड़ बि जेको आहे तव्हां वटि ज़्यादा टाइम नथो हली सघे। छाजे करे? उन जे अंदरि जेकी आहे बरकत ख़ुदा रखी न आहे न, हो पराई हिकिड़ी मिल्कियत आहे, हो पराई मिल्कियत, हो असांजी मिल्कियत न आहे।